दौलतपुर सफ़न में बिस्मिल्लाह सिटी समेत मुख्तलिफ रहायशी मोहल्ले बिल्डर आसिम कबीर खानज़ादा दौलतपुर सफ़न प्रेस क्लब पहुची मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाह सिटी दौलतपुर सफ़न जी वाहिद सोसाइटी आहे जेका हुकूमत सिंध जे प्लानिंग डिपार्टमेंट खां मंज़ूरशुदा आहे। हिन वधीक चयो त शहर में मौजूद हाउसिंग सोसाइटी आहे बिस्मिल्लाह सिटी जे नाले सां ऐं बिस्मिल्लाह सिटी दौलतपुर जी वाहिद हाउसिंग सोसाइटी आहे जेको टाउन प्लानिंग डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध खां मंज़ूरशुदा आहे। गेटेड कम्युनिटी आहे, बाउंड्री वाल आहे ऐं गेट लॻल आहिनि, इन में पक्का रस्ता ठहियल आहिनि ऐं निकाल जो सिस्टम बि ठहियल आहे। के चंद माण्हू जिन जा ड्यूज़ क्लियर न आहिनि ऐं जेको आहे सो ब्लैकमेल पिया कनि मूंखे त असांखे फ्री में बिजली हलाइण ॾिनी वञे ऐं जेको आहे सो असांखे का ड्यूज़ न घुरिया वञनि, सो ब्लैकमेल पिया कनि ऐं इहो सॼो ड्रामो उनजो ठहियल आहे जेको आहे। ऐं बाक़ी डेवलपमेंट चार्जिस जेके उन्हनि खे ॾियणा आहिनि सो डेवलपमेंट चार्जिस ॾींदा त बाक़ी कम बि जेको आहे सो इलेक्ट्रिसिटी जो ऐं गैस जो कमु पंहिंजे कानून मुताबिक़ थींदो, सो डिपार्टमेंट कंदा, मुंहिंजो कमु न आहे। बाक़ी जेको आहे सो मुंहिंजी कॉलोनी दौलतपुर जी बहितरीनु कॉलोनी आहे, मूं 550 में प्लाट हिते बुक कया, हींअर 1500 खां 2000 रुपया रेट मुंहिंजी कॉलोनी जो आहे। की शरपसंद माण्हू आहिनि जेको कॉलोनी खे मुंहिंजे कारोबार खे फिटाइण लाइ जेको आहे सॼो इहो प्रोपेगेंडा कनि पिया।